चूंड अमल के मुकमिल थे केतराई कलाक मुकमिल। इलेक्शन कमीशन अक्सर तकन जा नतीजा जारी करे न सघियो। इन वक्त ताईं जे नतीजन मुजिब पीटीआई जे हामी आजाद उम्मीदवारन के कौमी असेंबली जे तकन ते सरसी हासिल। कौमी तकन ते नून लीग 2 ऐं पीपल्स पार्टी 3 नंबर ते मौजूद। MQM 5, BNP मेंगल ऐं JUI अञा ताईं हिक सीट माणे सघियूं। सिंध में सूबाई असेंबली जी सीटुन ते पीपल्स पार्टी के वाज़े सरसी हासिल। पंजाब में नून लीग सूबाई तकन ते 1 नंबर ते मौजूद। आजाद उम्मीदवार KP में सब खां अॻभर आहे। बलूचिस्तान जे सूबाई तकन ते अञा ताईं कंहिं बि जमायत खे जोगी सरसी न मिली सघी। सभिनी खे मुकमिल नतीजन जो इंतजार। पीपल्स पार्टी चौथो भेरो सिंध हुकूमत ठाणे की पोजीशन में अची वही। 130 सूबाई तकन में गैर हतमी गैर सरकारी नतीजन मुजिब PP 78 तकन ते कामयाबी माणे सादी अक्सरियत हासिल करे वरती। MQM 7, GDA 2 ऐं जमायत इस्लामी हिक सीट ते कामयाब। सूबे जे 9 तकन ते आजाद मेंबर्स कामयाबी माणी। कौमी असेंबली में सिंध जे 61 सीटुन में हिन वक्त ताईं जे नतीजन मुजिब पीपल्स पार्टी 28 कौमी तकन ते कामयाबी माणी वरती। MQM अञा ताईं कौमी जा 5 तक पंहिंजे नाले करे सघी। GDA अञा ताईं सूबे जे कंहिं बि कौमी तक ते कामयाबी माणे न सघी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, नवाब शाह, नून लीग क़ायद नवाज शरीफ ऐं शहबाज शरीफ, मरियम नवाज ऐं हमजा शहबाज लाहौर मां कामयाबी माणे वरती। PTI जो हामी गोहर खान बि MNA चूंडिजी वियो। BNP मेंगल जो सरबराह सरदार अख्तर मेंगल बि खटे वियो। JUI सरबराह मौलाना फजल रहमान, इस्तेहकाम पार्टी जो सरबराह जहांगीर तरीन ऐं PTI पार्लियामेंटेरियन जे सदर परवेज़ खटक खे शिकस्त। आम चुनाव दौरान वडा अपसेट, कुछ उम्मीदवार सीटुन जो दिफा करण में कामयाब। NA 44 डेरा इस्माइल खान तां JUI सरबराह मौलाना फजल रहमान हाराए वियो। PTI जो हिमायती आजाद उम्मीदवार अली अमीन गंडापुर कामयाब। NA 149 मुल्तान तां इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जे सरबराह जहांगीर तरीन खे भी शिकस्त। PTI जे हामी उम्मीदवार आमिर डोगर कामयाबी माणी। बलूचिस्तान जो अॻूणो वॾो वज़ीर ऐं PP उम्मीदवार सनाउल्लाह ज़हरी NA 261 तां हाराए वियो। आजाद उम्मीदवार अमजद अली कामयाबी माणे वरती। NA 151 तां पीपल्स पार्टी जो अली मूसा गिलानी मैदान मारे वरितो। PTI जे हिमायती उम्मीदवार मेहरबानू कुरैशी हाराए वई। GDA जे सदरुद्दीन शाह राशिदी खे NA 203 ते शिकस्त मिली। ख्वाजा सद रफीक खे बि PTI हामी लतीफ खुसा तां शिकस्त। जमायत इस्लामी जो अमीर सिराजुल हक बि कौमी असेंबली जी सीट तां हाराए वियो। सिंध में सूबाई तोड़े कौमी तकन ते पीपल्स पार्टी के वाज़े सरसी। अक्सर जिलन में क्लीन स्वीप। अपोजिशन एताद GDA के शिकस्त। पराल टालपुर शर्जिल मेमू, मुराद अली शाह, निसार खोड़ो, इम्तियाज शेख, आगा सिराज दुरानी, जमील सुमरो, नादर मक्सी, नासिर हुसैन शाह, अली हसन जरदारी, अजरा पेचो, कायम अली शाह, ज़ियाल अंजार, जाम खान छोरो, इस्माइल राहू, मोहम्मद अली मलकानी, सुहेल अनवर सियाल समेत पीपल्स पार्टी जे अक्सर उम्मीदवारन 5 तकन ते कामयाबी माणे वरती। घोटकी में 2 सूबाई तकन ते अपसेट। पीपल्स पार्टी जो बारी किताबी आजाद उम्मीदवार नदर अकमल लगारी खां हाराए वियो। शरियार चरख खे बि जाम मेहताब ॾहर तां शिकस्त। कराची मां बि 4 आजाद उम्मीदवार कामयाब थी विया। नून लीग हिन वक्त भी कौमी असेंबली में सभिनी खां अॻिते। आजाद उम्मीदवार असां सां राब्ते में आहिनि। सूरतहाल जल्द वाज़े थी वेंदी। नून लीग अॻुवान इसहाक डार चयो आहे त आजाद उम्मीदवारनि खे 72 कलाकनि में सियासी पार्टी खे ज्वाइन करणो आहे। गुज़िरियल ॾींहुं फोन बंदि हुअण सबबि नतीजा अचण में देर थी रही आहे।
पीटीआई पीपुल्स पार्टी ऐं नून लीग सां इतिहाद वारे इम्कान खे रद्द करे छॾियो। गौहर खान पारां मर्कज़ पंजाब ऐं केपी में हुकूमत ठाहिण जी दावा। गौहर खान चयो आहे त पीटीआई ॿिनि सूबनि ऐं वफ़ाक़ में अकेले सिर हुकूमत ठाहींदी। सरदार लतीफ़ खोसा चयो आहे त नून लीग हुकूमत नथी ठाहे सघे, नवाज़ शरीफ़ जल्द वापस वेंदो। मोबाइल फोन बंद न कयूं हा त वॾो नुक़सान थिए हा। मोबाइल फोन बंद करण जो फ़ैसिलो आला सतही मीटिंग में कयो वियो। निगरान वफ़ाक़ी वज़ीरनि जी ब्रीफिंग। गौहर एजाज़ चयो आहे त वाइदे मूजिबि वक़्त ते ऐं शफ़ाफ़ चूंडूं करायूं। चूंडुनि वारो ॾींहुं इम्तिहान खां घटि न हो। गुज़िरियल ॾींहुं थियल 52 वाक़िअनि में 3 फ़ौजी जवान ऐं 2 लेवीज़ ऐं 7 पुलिस एहलकार शहीद थिया। नतीजनि सां असांजो को वास्तो आहे। नतीजा ॾियण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। ईंदड़ हुकूमत जो ध्यानु माशी वाली ते हुजणु घुर्जे।